अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। हिक नज़र हेडलाइंस ते। गिलगित बल्तिस्तान में हुकूमत ठाहिण लाइ पीपल्स पार्टी नवाज़ लीग अॻवाननि विच में मुशावरती मुलाक़ात। हुकूमत ठाहिण जे इम्कानी फार्मूले, सियासी ताउन ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। हुकूमत साज़ी जे हवाले सां तजवीज़ूं मरकज़ी क़यादत आड़ो रखण जो फ़ैसिलो। पीपी वफ़द में नियर बुखारी, कमरुज़्ज़मा, कायरा, शर्जील मेमण ऐं नासिर शाह शामिल हुआ। नवाज़ लीग तरफ़ा अमीर मकाम ऐं हाफिज़ुर रहमान शरीक। पीपी वफ़द जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जे अवाम पीपल्स पार्टी खे मैंडेट ॾिनो आहे। क़ौमी इक़्तिसादी सर्वे अॼु पेश कई वेंदी। दस्तावेज़नि मूजिबि हलंदड़ साल केतिरा ई मुआशी हदफ़ हासिल न थी सघिया। जीडीपी ग्रुप 3.7% रही। टारगेट 4.2% हो। आमदनी जो सालानो हदफ़ पूरो न थी सघियो। ईरान जा कुवैत, उर्दुन ऐं बहरैन में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला। ईरानी पासदारनि इनक़लाब जो चवणु आहे त अमरीकी हमलनि जे जवाब में 12 बैलिस्टिक मिसाइल सां उर्दुन में अमरीकी वेढ़ाक जहाज़नि ऐं अमरीकी कंट्रोल सेंटर खे निशानो बणायो। अमरीकी हमलनि बाद ईरान आपना ऐं हुर्मुज़ मां जहाज़नि जी अच वञ मुकमल बंदि करे छॾी। ईरानी आला फ़ौजी अमलदारनि ख़बरदार कंदे चयो आहे त आपना ऐं हुर्मुज़ सां गुज़रण जी कोशिश कंदड़ कंहिं बि जहाज़ खे निशानो बणायो वेंदो। अमरीकी फ़ौज पारां ईरानी सलाहियतनि ऐं कम्युनिकेशन, हवाई दिफ़ाई निज़ाम खे निशानो बणाइण जी दावा। सेंट्रल कमांड मुसलसल 2 रातनि में कयल हमला मुकमल करण जो ऐलान। अमरीकी सेनकाम दावा कई आहे त ईरान कंहिं बि अमरीकी जहाज़ खे आपना ऐं हुर्मुज़ में निशानो नाहे बणायो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त मुआहिदो न कयो त ईरान जो ख़राब हाल कंदासीं। ईरान मथां बमबारी जल्द ही रोकी वेंदी। ईरान मथां 49 टोमाहाक मिसाइल फायर किया विया। ईरानी अॻवाननि बमबारी बंदि करण जो चयो। ईरानी अॻवाननि सां सिधी रीत ॻाल्हि ॿोल कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर चयो त ईरान अमरीकी तजवीज़नि जो जवाब न पियो ॾे। मायूस थी ॿीहर हमले जो हुकुम ॾिनो। ईरान मथां हमलनि में इज़राइल शामिल नाहे।